ओम शांति। ये मेरी तारीख है 10/11/2024। सॼा व्यक्त बाबत रजू रिवाइज स्कूल्स 14/11/2002। अॼु जा महावाक्य आहिनि। ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन ऐं सफलता जो आधार आहे निश्चय बुद्धि। अॼु समृत बाप पंहिंजे चारो ओर जे समृत ॿारनि खे ॾिसनि पिया। हर हिकु ॿार समृत ठही बाप समान ठहिण जी श्रेष्ठ पुरुषार्थ में लॻल आहे। हर हिकु ॿार समृत ठही बाप समान ठहिण जी श्रेष्ठ पुरुषार्थ में लॻल आहे। ॿारनि जी हिकु ई लग्न खे बाप दादा बि ॾिसी हर्षित थींदा रहंदा आहिनि। ॿारनि जो इहे दृढ़ संकल्प बाप दादा खे बि प्यारो लॻंदो आहे। बाप दादा त ॿारनि खे इहे चवंदा आहिनि कि बाप खां बि अॻियां वञी सघंदा आहियो। छो जी यादगार में बि बाप जी पूजा सिंगल तव्हां ॿारनि जी पूजा डबल थींदी आहे। बाप जे सिर जा ताज आहियो न। बाप दादा ॿारनि जी सुमान खे ॾिसी सदा यही चवंदा आहिनि, वाह श्रेष्ठ सुमानधारी स्वराज्यधारी ॿार वाह। हर हिकु ॿार जी विशेषता बाप खे हर हिक जे मस्तक में चमकदी हुई ॾेखारे में ॾींदी आहे। असांजी विशेषता असांजे मस्तक जे विच चमकदी हुई बाप खे ॾेखारे में ॾींदी आहे। तव्हां बि पंहिंजी विशेषता खे ॼाणे पहचाने विश्व सेवा में लॻाईंदा हलो। चेक करो मां प्रभु पसंदि परिवार पसंदि केसि ताईं ठहियो। छो जी संगम युग में ब्राह्मण परिवार रचंदा आहिनि त प्रभु पसंदि परिवार पसंदि ॿई आवश्यक आहिनि। छो जी संगम युग ते बाप ब्राह्मण परिवार रचंदा आहिनि त प्रभु पसंदि ऐं परिवार पसंदि ॿई आवश्यक आहिनि। अॼु बाप दादा सर्व ॿारनि जे ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन ॾिसनि पिया। फाउंडेशन आहे निश्चय बुद्धि। हिन करे जाते हर संकल्प में हर कार्य में निश्चय आहे हुते विजय आहे। सफलता जन्म सिद्ध अधिकार जे रूप में स्वतः सहज प्राप्त थींदी आहे। जन्म सिद्ध अधिकार जे लाइ महिनत जी आवश्यकता न हूंदी आहे। सफलता ब्रह्मण जीवन जे गले जो हार आहे। ब्रह्मण जीवन आहे ई सफलता स्वरूप। सफलता थींदी या न थींदी या ब्रह्मण जीवन जो क्वेश्चन ई न आहे। निश्चय बुद्धि सदा बाप सां गॾु कंबाइंड आहिनि त जिते बाप आहे उते सफलता सदा प्राप्त आहे। त चेक करो सफलता स्वरूप केसि ताईं ठहियो। अगरि सफलता में परसेंटेज आहे त हुनजो कारण निश्चय में परसेंटेज। निश्चय सिर्फ़ु बाप में आहे या त ॾाढो सुठो आहे। लेकिन निश्चय बाप में भी निश्चय, स्व में भी निश्चय, ड्रामा ते भी निश्चय, साथ साथ परिवार में भी निश्चय। इन चारों निश्चय जे आधार से सफलता सहज ऐं स्वतः ई प्राप्त थींदी। त असांखे पंहिंजे पूरे ब्रह्मण परिवार जे मथां बि निश्चय हुजणो खपे। स्व, बाप, ड्रामा, परिवार। बाप में निश्चय सभी ॿारनि जो आहे तॾहिं त हिते आया आहिनि। बाप जो बि तव्हां सभिनि में निश्चय आहे तॾहिं तव्हांखे पंहिंजो ठातो अथनि। लेकिन ब्रह्मण जीवन में संपन्न व संपूर्ण ठहिण लाइ स्व में भी निश्चय आवश्यक आहे। बाप दादा जे द्वारा प्राप्त हुई श्रेष्ठ आत्माउनि जे सुमान सदा स्मृति में रहनि कि बाप दादा जे द्वारा प्राप्त हुई श्रेष्ठ आत्मा जो सुमान सदा स्मृति में रहे कि मां परमात्मा द्वारा सुमानधारी श्रेष्ठ आत्मा आहियां। साधारण आत्मा न आहियां। परमात्मा सुमानधारी आत्मा आहियां। त सुमान हर संकल्प में हर कर्म में सफलता अवश्य दिलाईंदो आहे। साधारण कर्म करण वारी आत्मा न आहियां। मां सुमानधारी आत्मा आहियां त हर कर्म में सुमान असांखे सफलता सहज ई दिलाईंदो। त स्व में निश्चय बुद्धि जी निशानी सफलता व विजयी आहे।
त बाबा चईनि न उन ॾींहुं हिकु पर बाबा चईनि झाड़ू बि कढो त यादि रखो मां श्रेष्ठ आत्मा आहियां। ईअं ई बाप में बि पको निश्चय हुजे, उनजी विशेषता निरंतर मां बाप जो आहियां, बाप मुंहिंजो आहे। ये निरंतर विजय जो आधार आहे। मुंहिंजो बाबा सिर्फ़ु बाबा न, मुंहिंजो बाबा मुंहिंजे जे मथां अधिकार हूंदो आहे। त मुंहिंजो बाबा अहिड़ा निश्चय बुद्धि आत्मा सदा अधिकारी आयो न, सफलता जी विजय जी अधिकारी आत्मा आहे। ईअं ई ड्रामा में बि पूरो निश्चय खपे। बाबा चवनि था ईअं ई ड्रामा में बि पूरो निश्चय खपे। सफलता ऐं समस्या ॿई प्रकार जी ॻाल्हियूं ड्रामा में ईंदियूं आहिनि। सफलता ऐं समस्या ॿई प्रकार जी ॻाल्हियूं ड्रामा में ईंदियूं आहिनि, लेकिन समस्या जे समय निश्चय बुद्धि जी निशानी आहे समाधान स्वरूप। हुन समय समाधान स्वरूप, समस्या जे समय निश्चय बुद्धि जी निशानी आहे कि उहो समाधान स्वरूप हूंदो। समस्या के सेकंड में समाधान स्वरूप द्वारा परिवर्तन करे ॾियणो आहे। समस्या जो कमु आहे अचणु, निश्चय बुद्धि आत्मा जो कमु आहे समाधान स्वरूप सां समस्या खे परिवर्तन करे छॾणु। बाबा चवनि था समस्या जो कमु आहे अचणु, लेकिन निश्चय बुद्धि आत्मा जो कमु आहे समाधान स्वरूप सां समस्या खे परिवर्तन करे छॾणु। समाधान स्वरूप सां समस्या खे परिवर्तन करे छॾणु। जेका निश्चय बुद्धि हूंदा उहा ईअं करणु। छो त हर ब्राह्मण आत्मा ब्राह्मण जनम वठंदे माया खे चैलेंज कयो आहे या भुलिजी विया आहे। चैलेंज आहे ई कि असां माया जी ठहिण वारा आहियूं। त समस्या जो स्वरूप माया जो स्वरूप जॾहिं चैलेंज कयो आहे त माया सामनो त कंदी न, उहो भिन्न समस्याउनि जे रूप में असांजी चैलेंज खे पूरो करण लाइ ईंदी। उहो भिन्न समस्याउनि जे रूप में असांजी चैलेंज खे पूरो करणु ईंदी। असां चयो आहे चैलेंज कयो आहे न माया खे, ब्राह्मण जनम वठंदे ई त माया बि त ईंदी न भिन्न समस्याउनि जे रूप में। ऐं अगरि असांजे निश्चय बुद्धि विजयी स्वरूप सां पार असांखे करिणो आहे। छो नथिंग न्यू है न। असां चैलेंज कयो आहे माया खे त माया बि अलॻि समस्याउनि जे रूप में ईंदी, लेकिन असांखे सदा निश्चय बुद्धि विजयी स्वरूप में रही करे हर ॻाल्हि खे पार करे बाप समान ठही विश्व में लाइट माइट ॾियणी आहे। नथिंग न्यू। केतिरी बार असां विजयी ठहिया आहियूं। हाणे हिकु बार संगम ते विजयी ठहो था, उहा अनेक बार ठहिया उहा खे रिपीट था करो, है न। हिकु बार संगम ते विजयी ठहो था या अनेक बार ठहे उहा रिपीट था करो। इन करे समस्या असांजे लाइ नई ॻाल्हि न आहे, नथिंग न्यू। अनेक बार विजयी ठहिया आहियूं, विजयी आहियूं ऐं अॻियां बि ठहींदासीं रहंदासीं। इहा आहे ई ड्रामा में निश्चय बुद्धि विजयी आत्माउनि जी निशानी। त बाबा चवनि था ॿियो ब्राह्मण परिवार में निश्चय छो? ब्राह्मण परिवार जो अर्थ त ड्रामा में बि निश्चय कि असां माया खे चैलेंज कयो आहे, असां विजयी आत्मा आहियूं। हाणे ब्राह्मण परिवार जो अर्थ ई आहे संगठन। नंढो परिवार न, ब्रह्मा बाप जो ब्राह्मण परिवार सर्व परिवारनि खां श्रेष्ठ ऐं ॾाढो ई वॾो आहे। भले कोई कहिड़ी बि आत्मा आहे, लेकिन हुन आत्मा दिलि सां त चए थी मुंहिंजा बाबा, है न। त परिवार जे विच में परिवार जे प्रति रीत निभाइण, प्रीत जी रीत निभाइण में बि विजयी आत्मा। परिवार जे प्रति
प्रीत जी परिवार जे प्रीत जी रीति निभाइण में बि सदा विझी। ईअं न कि बाप मुंहिंजो मां बाबा जो सभु कुझु थी वियो, बाबा सां कमु आहे, परिवार सां छा कमु आहे, लेकिन इहा बि निश्चय जी विशेषता आहे न, इहा बि निश्चय जी असांजी विशेषता आहे। चार ई ॻाल्हियुनि में निश्चय विजय आवश्यक आहे, त असांजो ब्राह्मण परिवार बि श्रेष्ठ परिवार। इन जे लाइ बि इन जे प्रति परिवार में जो अर्थ आहे संगठन, त इन में बि असांखे प्रीत जी रीति निभाइण में बि विजयी थियणो। त चारई ॻाल्हियूं में निश्चय विजय आवश्यक आहे। परिवार बि सभिनि खे कई ॻाल्हियुनि सां मजबूत ठाहींदो आहे, परिवार बि कई ॻाल्हियुनि सां माण्हुनि खे मजबूत ठाहींदो आहे। सिर्फ़ु परिवार में इहा स्मृति रहे कि सभु पंहिंजे पंहिंजे नंबरवार धारणा स्वरूप आहे न, असांखे इहो ध्यानु रहे। वैराइटी आहे न, इन जो यादगार 108 जी माला आहे न। सोचो किथे हिकु नंबर, किथे 108 में छो ठहियो, सभु हिकु नंबर छो न ठहिया, 16,000 छो ठहिया, कारण छा आहे न। त असां सोचूं भई हिन में इहा विशेषता, लेकिन 16,108 जो दाणो आहे त हुन में हुन अनुसार ई विशेषता हूंदी। त असांखे तॾहिं त बाबा चईंदा आहिनि विशेषताउनि खे ॾिसण जो चश्मो पाए छॾियो, त असांखे हर हिक में विशेषता ई विशेषता नज़र ईंदी, त असांखे कंहिंसां कुझु प्रॉब्लम ई न थींदी आहे। सभु हिकु नंबर छो न ठहिया, 16,000 छो ठहियो, कारण वैराइटी संस्कार खे सम्झ नॉलेजफुल ठही हलणु निभाइणु, इहा सक्सेसफुल स्टेज आहे न। असां ईअं न चई सघंदा आहियूं कि अहिड़ो आहे मां हिन सां न रही सघंदा, लेकिन नॉलेजफुल ठही हुनजे संस्कार खे सम्झ कि हुनजो संस्कार अहिड़ो आहे, उन हिसाब सां असांखे हलणो बि आहे, निभाइणो बि आहे, इहे ई सक्सेसफुल स्टेज आहे। तॾहिं त असांजो पूरो ब्राह्मण परिवार में फुल कास्ट बि हूंदा त हाफ कास्ट बि हूंदा। हाणे हाफ कास्ट वारा बि चईंदो त सही मां बीके आहियां है न, हुनखे असां ईअं त न चई सघंदा आहियूं न कि तव्हां ईअं नथा करो त तव्हां बीके न आहियो। चलो मुंहिंजो बाबा चए ताईं डेली क्लास करनि था, कुझु धारणा करनि था, कुझु नथा करनि, असां अगरि उन्हनि खे चऊं कि न न तव्हां ईअं नथा करो, मतिलबु कुझु बि कोई बि, हाणे हुनखे बाबा जी मुरली ॿुधण में, बाबा खे यादि कुझु धारणा करण में सुठो त लॻे थो, त जेतिरो बि करे थो उन अनुसार असांखे हुनखे हुनजे संस्कार खे सम्झी करे हलाइणो ई पवंदो, हलाइणो त पवंदो ई आहे न। परिवार खे छॾी काॾे वेंदव, नशो बि आहे न। असांजो एतिरो वॾो परिवार आहे, त वॾे परिवार में वॾी दिलि सां हर हिक जे संस्कार खे ॼाणंदे हुए हलणु, निर्माण थी करे हलणु, शुभ भावना शुभकामना जी वृत्ति सां हलणो आहे। ईअं न ई त आई छा करूं, मरनि वञी जो करनि, न, असांखे उन्हनि जे प्रति शुभ भावना बि शुभकामना बि रखणी आहे, भई सभिनि जो ई कल्याण थिए। ये परिवार में जे निश्चय बुद्धि विजय जी निशानी आहे, त सभई विजयी आहियो न, विजयी आहियो न, डबल फॉर्नस विजयी आहियो। हथ त ॾाढो सुठो हलाईंदा आहिनि, ॾाढो सुठो, बाप दादा खे ख़ुशी आहे। टीचर्स विजयी आहिनि या थोरो थोरो थींदियूं आहिनि, छा चईंदसि, इहे त न, कीअं जे बजाए ईअं शब्द यूज़ करो, कीअं करे न, ईअं करे। 21 जन्मनि जो कनेक्शन परिवार सां आहे, हिन करे जो परिवार जे परिवार में पास, अर्थात पास मतिलबु एग्ज़ाम में पास थी वियो, उहो सभिनि में ई पास थींदो। त चार ही प्रकार जो निश्चय चेक करो, छोकी प्रभु पसंदि सां गॾु परिवार पसंदि बि अति आवश्यक आहे। नंबरवार हिन चईं निश्चय जी परसेंटेज अनुसार मिलणो आहे। ईअं न कि मां बाबा जो बाबा मुंहिंजो बसि, ईअं न, मुंहिंजो बाबा त ॾाढो सुठो चईंदा आहियो,
ॿियो सदा हिन निश्चय में अटल बि आहियो, हिन जी मुबारक आहे। लेकिन 3 ॿिया बि आहिनि। टीचर्स चार ही ज़रूरी आहिनि कि न? ईअं त न 3 ज़रूरी आहिनि, हिकु न। जो सम्झंदो आहे 4 ई निश्चय ज़रूरी आहिनि, उहो हिकु हथु ठाहिणो आहे। सभिनि खे 4 ई ॻाल्हियूं पसंदि आहिनि। जेके 3 ॻाल्हियूं पसंदि आहिनि उहो हथु ठाहियो, कोई न आहे। निभाइणो मुश्किल न आहे, ॾाढो सुठो आहे। अगरि बसि पापा छा चई, हर हिक जे संस्कार खे ॼाणे उन अनुसार हलो। अगरि दिलि में हथु ठाहियो त सभु पास थी वियो। दिलि सां हथु ठाहींदव त सभु पास थी वेंदो। अच्छा ॾिसो, काथे काथे खां भिन्न भिन्न देश जी टालियूं मधुबन में हिकु वृक्ष ठही वियूं आहिनि। मधुबन में यादि रहंदो आहे छा? मां दिल्ली आहियां, मां दिल्ली जो आहियां, मां कर्नाटक जो आहियां, मां गुजरात जो आहियां। सभु मधुबन निवासी आहिनि त हिकु जार थी वियो न। हिन समय सभु छा सम्झंदा आहिनि? मधुबन निवासी आहियो या पंहिंजे देशवासी आहियो? मधुबन निवासी आहियो न, सभी मधुबन निवासी आहियो, ॾाढो ई सुठो। वैसे ही हर ब्राह्मणनि जी परमानेंट एड्रेस त मधुबन ई आहे। तव्हांजी परमानेंट एड्रेस कहिड़ी आहे? बॉम्बे, दिल्ली, पंजाब, मधुबन परमानेंट एड्रेस आहे न। इहा त सेवा जे लाइ सेवा केंद्र में भेजियो आहे। उहा सेवा जे स्थान आहे। घर तव्हांजो मधुबन आहे। आख़िर बि इस्लाम काथे मिलणो आहे? मधुबन में ई मिलणो आहे न। हिन करे वॾा वॾा स्थान ठहिया आहिनि। सभिनि जो लक्ष्य बाप समान ठहिण जो आहे। त सॼे ॾींहं में इहा ड्रिल करो, मन जी ड्रिल। शरीर जी ड्रिल त शरीर खे तंदुरुस्त करण लाइ कंदा रहो। छो जो अॼुकल्ह दवाइयुनि सां बि एक्सरसाइज आवश्यक आहे। उहो त करो, खूब करो टाइम ते। सेवा जे टाइम ते एक्सरसाइज न करणी आहे, बाक़ी टाइम ते एक्सरसाइज करणु सुठो आहे। लेकिन साथ साथ मन जी एक्सरसाइज बार बार करो। जॾहिं बाप समान ठहिणो आहे त हिकु निराकार, ॿियो अव्यक्त फ़रिश्तो। त जॾहिं बि समय मिले सेकेंड में बाप समान निराकार स्टेज में स्थित थी वञो। बाप समान ठहिण त निराकारी स्थिति बाप समान आहे। कार्य कंदे हुए फ़रिश्तो ठही करे कर्म करो। फ़रिश्तो अर्थात डबल लाइट। कार्य जो बोझ न। कार्य जो बोझ अव्यक्त फ़रिश्तो ठहिण न ॾींदो। त विच विच में निराकारी फ़रिश्तो स्वरूप जी मन जी एक्सरसाइज करो त थकावट न थींदी। जीअं ब्रह्मा बाप खे साकार रूप में ॾिठो, डबल लाइट। सेवा जो बि बोझ न, अव्यक्त फ़रिश्तो रूप। त सहज ई बाप समान ठही वेंदो। बाप बि निराकार ऐं आत्मा बि निराकार स्थिति में स्थित थींदी त निराकार बाप जी यादि सहज समान ठाहे ॾींदी। हाणे हिकु सेकेंड में निराकारी स्थिति में स्थित थी वञो। थी सघंदो आहे बाप दादा ड्रिल कराई। इहा अभ्यास ऐं अटेंशन हलंदे फिरदे कर्म कंदे विच विच में कंदा वञो त इहा प्रैक्टिस मन सां सेवा करण में बि सहयोग ॾींदी। पावरफुल योग जी स्थिति में भी ॾाढी मदद मिलंदी। अच्छा, डबल फॉर्नस सां बाप दादा ॻाल्हाइनि था। ॾिसो, डबल फॉर्नस के हिन सीज़न में कारणे अकारणे सभु ग्रुप में चांस मिलंदो आहे। हर ग्रुप में अची सघंदा आहिनि। फ्रीडम आहे न, त इहे भाग्य आहे, डबल भाग्य आहे। त हिन ग्रुप में बि बाप दादा ॾिसनि था। कुझु पहिरीं बार बि आया आहिनि, कुझु पहिरीं बार वारा बि, कुझु पहिरों वारा बि आहिनि। बाप दादा जी दृष्टि से बि फॉर्नस जे मथां आहे। जेतिरो प्यार तव्हांजो बाप सां आहे, बाप जो प्यार तव्हां खां पदम गुणा ज़्यादा आहे। ठीकु आहे न, पदम गुणा। बाप तव्हांजो बि प्यार आहे, दिलि जो प्यार, तॾहिं त हिते पहुचा आहियो। डबल फॉर्नस हिन ब्रह्मण परिवार जो श्रृंगार आहे, स्पेशल श्रृंगार आहियो। हर देश में बाप दादा ॾिसनि था। यादि में वेठा आहियो, ॿुधनि बि था त यादि में वेठा आहियो न, ॾाढो सुठो। टीचर्स जो झुंड बि ॾाढो वॾो आहे। बाप दादा टीचर्स जो हिकु टाइटल ॾींदा आहिनि।
बाबा टीचर्स सां ॻाल्हाइनि था। कहिड़ो टाइटल? फ्रेंड्स। फ्रेंड्स त सभी आहियो, डबल फॉरनर्स त पहिरियों फ्रेंड्स आहिनि। इन्हनि खे फ्रेंड जो संबंध सुठो लॻंदो आहे। फ्रेंड्स जो योग्य आहिनि सभिनि खे, फ्रेंड्स जो योग्य आहिनि सभिनि खे न योग्य टीचर खे बाप दादा चईंदा आहिनि कि इहा गुरू भाई आहे। जीअं वॾा ॿार बाप जे समान थी वेंदा आहिनि न, त टीचर्स बि गुरू भाई आहिनि। श्री सदा बाप जी सेवा में निमित ठहिया आहियो न, बाप समान सेवाधारी आहियो। ॾिसो टीचर्स खे बाप जो सिंघासन मिलंदो आहे मुरली ॿुधाइण जे लाइ, गुरु जी गद्दी मिलंदी आहे न। इन करे टीचर सदा निरंतर सेवाधारी, चाहे मनसा चाहे वाचा चाहे संबंध संपर्क चाहे कर्मण, सदा जा सेवाधारी। ये आहे न, आराम पसंद त न आहियो न, सेवाधारी, सेवा सेवा सेवा, ठीकु आहे न। अच्छा, सेवा में दिल्ली ऐं आगरा जो टर्न आहे। अगरि साथी आहिनि, दिल्ली जो लश्कर त ॾाढो, आगरा साथी आहे, दिल्ली जो लश्कर त ॾाढो ई वॾो आहे। अच्छा, दिल्ली में स्थापना जो फाउंडेशन पियो, इहो त ॾाढो ई सुठो। सेवा शुरू थी न, हाणे प्रत्यक्षता बाप करण जी, हाणे प्रत्यक्षता बाप जी करण जो फाउंडेशन किथे थींदो? दिल्ली सां या महाराष्ट्र सां, कर्नाटका सां या लंडन सां, किथां खां थींदो? दिल्ली खां थींदो। करो निरंतर सेवा तपस्या, सेवा ऐं तपस्या ॿिन्हिनि जे बैलेंस सां प्रत्यक्षता थींदी आहे। जीअं सेवा जो डायलॉग ठाहियो आहे न, ईअं दिल्ली में तपस्या जो वर्णन करण जो डायलॉग ठाहियो, तॾहिं चईंदासीं दिल्ली दिल्ली। दिल्ली बाप जी दिलि त आहे, लेकिन बाप जी दिलि पसंदि कार्य करे करे ॾेखारियो। पांडव करिणो आहे न, कंदव ज़रूरु कंदव। तपस्या अहिड़ी करो जो हिकु पतंग बाबा 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 चईंदे दिल्ली जे विशेष स्थान ताईं पहुची वञे। तपस्या अहिड़ी करो जो सभु पतंग बाबा बाबा कंदे दिल्ली जे विशेष स्थान ते पहुची वञे। परवाना बाबा बाबा कंदा अचनि, तॾहिं चईंदासीं प्रत्यक्षता। त इहे करिणो आहे न, अॻिले साल इहे डायलॉग करिणो आहे, इहे रिज़ल्ट ॿुधाइणी आहे, ये रिज़ल्ट ॿुधाइणी आहे कि केतिरा परवाना बाबा बाबा कंदे स्वाहा थी विया। ठीकु आहे न। अच्छा, ॾाढो सुठो। माताऊं बि ॾाढियूं आहिनि, कुमार कुमारियूं त अधु हॉल कुमार कुमारियुनि सां आहे। शाबाश कुमार कुमारियूं। बसि कुमार कुमारियूं ज्वाला रूप ठही वञनि, आत्माउनि खे पावन ठाहे ॾींदा, आत्माउनि खे पावन ठाहे ॾियण वारा। कुमार कुमारियूं ज्वाला रूप ठही आत्माउनि खे पावन ठाहे ॾियण वारा, ईअं ठही वञनि। कुमार ऐं कुमारियुनि खे तरस पइणो खपे। अॼु जा कुमार कुमारियुनि ते केतिरा भटकनि था न, भटके हुए हम जिन्स के रास्ते ते लॻायो। अच्छा, जो बि कुमार कुमारियूं आहिनि उन्हनि सां हिन सॼे वृक्ष में जीअं आत्माउनि खे सेवा में आपसमान ठाहियो, उहो हथ उठायो, जीअं आपसमान ठाहे करे लाहियो। हिन सॼे वर्ष में जीअं आत्माउनि खे सेवा में आपसमान ठाहियो, उहो हथ उठायो। कुमारियुनि ॾाढनि आपसमान ठाहियो आहे। अच्छा, प्लान ठाहियो त इहा हॉस्टल वारी हथ उठाइनि थियूं। हाणे सेवा जो सबूत न लाहियो आहे, त कुमार कुमारियुनि खे सेवा जो सबूत लाहिणो आहे। ठीकु आहे न। अच्छा, चारो ओर जे विजयी रत्ननि खे सदा निश्चय बुद्धि सहज सफलता मूर्त ॿारनि खे सदा मुंहिंजे बाबा जे अधिकार सां हर सेवा में सफलता प्राप्त करण वारा सफलता मूर्त ॿारनि खे सदा समाधान स्वरूप समस्या के परिवर्तन करण वारा परिवर्तक आत्माउनि खे
अहिड़ी श्रेष्ठ ॿारनि खे सदा बाप खे प्रत्यक्ष करण जे प्लान खे प्रैक्टिकल में लाइण वारे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार मुबारक, अॻियूणी बार मुबारक ऐं नमस्ते। दादी जी सां बाप दादा ॻाल्हाइनि था। सभिनि जो तव्हां सां प्यारु आहे, बाप जो बि तव्हां सां प्यारु आहे। रतन मोहिनी दादी सां सहयोगी ठहिण सां ॾाढो कुझु सूक्ष्म में प्राप्त थींदो आहे। ईअं आहे न, आदि रतन आहिनि, आदि रतन हाणे ताईं बि निमित आहिनि। अच्छा, ओम शांति। वरदान, सभु कुझु तुंहिंजो करे मुंहिंजे पंहिंजे अंश मात्र खे बि समाप्त करण वारा डबल लाइट ठहो। कहिड़े बि प्रकार जो मुंहिंजोपन, मुंहिंजो सुभाउ, मुंहिंजो संस्कार, मुंहिंजी नेचर कुझु बि मुंहिंजो आहे त बोझ आहे, त बोझ वारो उड़ी न सघंदो आहे। इहो मुंहिंजो ई मेरो ठाहे छॾंदो आहे। इन करे हाणे तुंहिंजो चई सदा स्वच्छ ठहो। फ़रिश्तो ठहिण ई मुंहिंजे पंहिंजो अंश मात्र न आहे। फ़रिश्तो माना ही कि मुंहिंजे पंहिंजो अंश मात्र बि न आहे। सभु कुझु तुंहिंजो, सभु कुझु तुंहिंजो। संकल्प में बि मुंहिंजो पंहिंजो भान आहे त सम्झो मेरो थी। त हिन मेरेपन जे बोझ खे हाणे समाप्त करे डबल लाइट ठहो। स्लोगन आहे, जहान जे नूर उहे आहिनि जो बाप दादा खे पंहिंजे नैननि में समाइण वारा आहिनि। बाप दादा खे पंहिंजे नैननि में समाइण वारा जहान जा नूर आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।